ऐं वरी तव्हां पुछो आहे त what you have achieved so far, will it be enough on day of judgment? माना जेकी कुझु तव्हां हींअर हासिल कयो आहे, छा इहो तव्हांखे कमु ईंदो क़यामत जे ॾींहुं? असां नंढड़ी सोच वारा मिसकीन माण्हू, असांखे सुभाणे जी ख़बर कोन्हे, सुभाणे छा हींअर जी ख़बर कोन्हे। जॾहिं मां वेठो तव्हां सां इहो फोन हथ में झले ट्राइपॉड ते बि न रखी अथमि, तंहिंजे करे फ्रेम हेॾे होॾे थिए थो पियो। मूंखे इन जी ख़बर कोन्हे जॾहिं मां इहो प्रोग्राम कंदे कंदे कहाणी ख़तमु थी वेंदी या रखण खां पोइ कहाणी ख़तमु हूंदी। काॾे क़यामतूं पयूं, कहिड़ियूं ॻाल्हियूं पयूं। एंड नंबर 2 मोस्ट इम्पॉर्टेंट, बाबा हैदर, इट इज़ अ मैटर बिटवीन मैन एंड गॉड। मां ॼाणा, मुंहिंजो मौला ॼाणे, टे माण्हूअ खे विच में अचण जी ज़रूरत आहे ई कोन। अवल त टे माण्हू खे इन क़िस्म जो सुवाल कंहिंखो पुछण ई न घुरिजे। बाबा तो दुनिया में कुझु कयो आहे, आख़िर में जवाबु कहिड़ो ॾींदे? उहो माण्हू ॼाणे, अलाह ॼाणे। टे माण्हू खे विच में अचण जी ज़रूरत ई कोन्हे। बाबा मां ॼाणा, मुंहिंजो मौला ॼाणे, जंहिं मूंखे हिन दुनिया में, मां पंहिंजी मर्ज़ी सां त कोन आयुसि, मूंखे हुन मोकिलियो। हिन दुनिया में मां पंहिंजी मर्ज़ीअ सां न वेंदुसि, उहो मूंखे घुराईंदो। जॾहिं मूंखे मुंहिंजो अचण ऐं मुंहिंजो वञण ई हुनजे हथ में आहे, हुनजे मर्ज़ीअ मुताबिक़ आहे, मुंहिंजी हर शइ हुनजी आहे। मां हींअर जेको ॻाल्हायां थो उनजे करे थो ॻाल्हायां। हू न हुजे हा मां न हुजां हा, हू न हुजे हा मां न ॻाल्हाए सघां। हू आहे ओमनी पोटेंट, हर शइ जी हुनखे ख़बर आहे, हर शइ जी हुनखे ख़बर आहे। हुनखे कंहिंखां पुछणो ऐं पंहिंजो शाहिद जमा करणु, न तो हीअं कयो हो, न सही न मां त कोन कयो, का अदालत आहे छा? सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी नैब जी का कोर्ट आहे, छा आहे? हो अलाह साईं, ही नोज़ इट। हींअर मां जेका बक कयां थो, इहा हुनखे ख़बर आहे। अलाह साईं माण्हू कोन्हे। प्लीज़ प्लीज़ प्लीज़, असां जूं ॿोलियूं इंक्लूडिंग इंग्लिश लैंग्वेज डेफिशिएंट आहिनि। जो गॉड खे असां जेंडर में ॻाल्हायूं था, गॉड जे बारे में, ही बाइबल में बि ही आहे, तौरेत में बि ही आहे, असांजे कलाम पाक में बि ही आहे। ऐं जेको बि दुनिया जो असां किताब खणो थो, द क्रिएटर, द गॉड अलमाइटी, ही माण्हू कोन्हे। तंहिंजे करे हुनजे बारे में तव्हां माण्हुनि वांगुरु था सोचो त जीअं मां माण्हू आहियां ऐं हीअं सोचां थो त अलाह साईं बि ईअं ई सोचींदो हूंदो। सोच इंसानी सिफ़त आहे, इहा तव्हां अलाह साईं सां अटैच नथा करे सघो। सोच इंसानी सिफ़त आहे, अलाह साईं कीअं सोचींदो? ही नोज़ इट, ही इज़ ऑल नोइंग, ओमनी पोटेंट आहे, ओमनी प्रेज़ेंट आहे। का दुनिया जी हिकिड़ी तिर जेतिरी जाइ कोन्हे जिते हू न हुजे, न हुजे त कुझु न हुजे। तंहिंजे करे हैदर बाबा फिकुर न कयो, हर माण्हू पंहिंजे लाइ पाण जवाबु ॾींदो, तव्हां फिकुर न कयो। ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे ख़ुशि रहणु ॾियो। हुनजी ज़िंदगी आहे, हुन मोकिलियो आहे, हो घुराईंदो। हिते जेकी कुझु असां कयूं था हुनजे हिकु हिकु पल जी हिकु हर शइ हो ॾिसे, ही नोज़ इट, ही नोज़ इट। तंहिंजे करे बाबा तव्हां फिकुर ई न कयो। फ़क़ीर ॼाणे फ़क़ीर जो अलाह ॼाणे। थैंक यू।